नहमदु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद ऐं भली का। प्यारा दोस्तों, प्यारा मुसलमान भाइरो, असां तव्हां सभु दुआ घुरंदा आहियूं, लेकिन दुआ जी क़बूलियत में 5 रातियुनि खे तमामु घणी फज़ीलत हासिल आहे ऐं घणी अहमियत हासिल आहे। यानी उहे 5 रातियूं जिन में का बि दुआ रद्द नाहे थींदी। जेका बि दुआ असां घुरूं अल्लाह जी दरबार में, उहा दुआ असांजी मक़बूल थींदी आहे। उन जे लाइ जेके 5 रातियूं आहिनि तमामु घणी अहमियत रखनि थियूं ऐं उन्हनि में दुआ रद्द न थींदी आहे, उन्हनि में हर दुआ क़बूल थींदी आहे। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था, 5 रातियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें दुआ रद्द नाहे थींदी। इन्हनि 5 रातियुनि में दुआ रद्द नाहे थींदी। त दोस्तों, उहे 5 रातियूं कहिड़ियूं आहिनि जंहिंमें असां जेका दुआ घुरूं सा दुआ असांजी जेका आहे सो रद्द न थिए ऐं मक़बूल थिए। त प्यारा दोस्तों, उहे 5 रातियूं ही आहिनि। पहिरें नंबर ते जुमे जी राति, पहिरें नंबर ते जुमे जी राति, ॿिए नंबर ते रजब जी पहिरीं राति, ऐं 3 नंबर ते 15 शाबान जी राति यानी शब बारात, 4 नंबर ते ईद उल फितर जी राति, ऐं 5 नंबर ते ईद उल अज़हा जी राति यानी ज़ुल्हज जे महीने जी 10 तारीख़ जी राति। प्यारा दोस्तों, ये 5 रातियूं उहे आहिनि जिन में जेका भी असां दुआ घुरूं यकीनन उहा दुआ असांजी मक़बूल थींदी आहे ऐं इन्हनि 5 रातियुनि में का बि दुआ रद्द नाहे थींदी। अल्लाह पाक असां तव्हां जे मथां पंहिंजो ख़ासि फज़लो करम फरमाए। वरी नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।